भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED। पप्पा पप्पा यार एडन का चवां तो गणपति शेर ॾियो गणपति शेर ॾियो ते ग्रुप वारा नाराज़ था थियनि सभु मुंहिंजा। माउ पीउ खे त दुखी करण में काई कसर नथो छॾे। हाँ ऐं गणपति ग्रुप वारनि जी पई थी तोखे घणो शेयर आहे 10,000 तोखां शेयर पुछो टोटल ख़र्च न। अरे पप्पा 10,000 पर माण्हू शेयर तो चवां 10,000 शेयर क्यों भाई अंबानी ग्रुप में गणपति रखो या। अरे पप्पा ओतिरो ख़र्च आहे हाणे छा कयूं तोखे ख़बर आहे 10,000 घणा थींदा आहिनि कॾहिं कमाया थी तोखे लिखी थो ॾियां सॼो ख़र्च तोखां कढाईंदी तो दोस्त हुननि खे ख़बर आहे ओॾाऊं माण्हू आहे माउ पीउ खां विड़ी करे पैसा वठी ईंदो। पप्पा हिन दफ़े असां सभु सोचे सम्झी करे बजट ठाहे करे सभु कमु कयो पप्पा 30 ॼणा आहियूं 3 लख सॼी बजट ठाही आहे तव्हां सॼी ॻाल्हि सम्झो त सही ॿुधो त सही। पप्पा हिन दफ़े असां सोचियो आहे की असां गणपति बप्पा लाइ ग्रैंड सेलिब्रेशन कंदासीं। अच्छा गणपति बप्पा लाइ ग्रैंड सेलिब्रेशन था कयो वाह 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 छा था ग्रैंड सेलिब्रेशन कयो गणपति बप्पा लाइ। पप्पा सभिनी खां पहिरियों त असां ग्रुप जो नालो ऑफिशियल करायो आहे एक्चुअली असां छा आहे ग्रुप जो नालो न हुयो असां नॉटी लॉन्डी तो असांखे ख़बर पई आहे की ॿाहिरि कंहिं शहर में अलाए कंहिं सेम ग्रुप जो नालो रखियो आहे त असांजे ग्रुप जी ब्रांड वैल्यू खे फ़र्क़ु पियो पप्पा त असां छा कयो हाणे ऑफिशियली नालो चेंज करायो हुनखे रजिस्टर बि करायो लीगली हाणे कल्ह न असां रजिस्ट्रेशन पास थी आहे रोमेंटिक बॉयज़ जे नाले सां। पप्पा ऑफिशियली असांजी ब्रांड हाणे रोमेंटिक बॉयज़ गणपति जे ग्रुप जो नालो रोमेंटिक बॉयज़। हा पप्पा एक्चुअली असां डिसाइड पिया कयूं सभिनी खे नालो इहो वणियो अलाए कीअं माना छा थियो माना जाम नाला बि सोचिया त सभिनी खे एॾो कोई ख़ासि न पियो लॻे त हे रोमेंटिक बॉयज़ सभिनी खे थोरो लॻो क्लासी आहे डिसेंट आहे त उहो रखी छॾियो असां। अच्छा हाँ तो पाण नालो त रजिस्टर थी वियो पोइ असां छा सोचियो की असां हेॾनि सालनि खां गणपति रखूं था पर असांजी ग्रोथ ई न आहे ग्रुप में माण्हू अचनि नथा वधीक आसे पासे वारा माण्हू था खाली अचनि त हिन दफ़े पप्पा असां जाम दिमाग़ लॻायो पोइ सोचियो की असां रोमेंटिक बॉयज़ जी फ्रेंचाइज़ी चालू कयूं असांजे ग्रुप जी पंहिंजी फ्रेंचाइज़ी माना हिकु तरीक़े असां एक्सपेंशन करणी सोची पप्पा हिन दफ़े ऐं असां छा आहे फ्रेंचाइज़ी ऑलरेडी जाम न वरिती बि माना असांजे फ्रेंचाइज़ी में जेके बि मंडप ईंदा न सभु सेम कलर जा सेम साइज़ जा सेम डिज़ाइन ऐं असांजी सॼी ब्रांडिंग असांजी थींदी ऐं हुते जेको स्टाफ वेठो हूंदो सॼो मंडप ते असांजो सॼो पंहिंजो स्टाफ हूंदो ऐं पप्पा जीअं सभु स्मूथली थिए न असां हर हिकु पोजीशन ठाहींदा मंडप में हिकिड़ो जनरल मैनेजर हूंदो जेको मेन हूंदो मंडप जो हेड हुन हेठां वरी हूंदो इहो HR मैनेजर हूंदो जेको नवां छोकिरा खणी ईंदो ग्रुप जे अंदरि ऐं हिकिड़ो PR हूंदो जेके सॼी मार्केटिंग ॾिसंदो सॼी असांजी। पप्पा हुन खां पोइ हिकिड़ो रीजनल मैनेजर हूंदो जेके असांजी फ्रेंचाइज़ी हूंदी न हुननि जे विच में हाणे कोऑर्डिनेट करणो आहे त हिकिड़ो रीजनल मैनेजर असांजो हूंदो सम्झो असां 2 नंबर में परसाद खुटी पियो आहे भाॼी पई आहे पाव ख़तमु थी वई आहे त असांजे कल्याण वारी ब्रांच मां या पहिरें नंबर वारी ब्रांच मां पाव खणी करे 2 नंबर में खणी ईंदो सॼो माना रीजनल मैनेजर कोऑर्डिनेट कंदो इहो। पप्पा पोइ हिकिड़ो असां इवेंट कोऑर्डिनेटर रखियो आहे जेको न असांजे सभिनी फ्रेंचाइज़ीज़ में 11 ई ॾींहं कुझु न कुझु इवेंट थींदो वञे कुझु अलॻि थिए त हुन लाइ हिकिड़ो इवेंट कोऑर्डिनेटर रखियो ई आहे माना जेको सभु इवेंट्स ध्यानु ॾे खाली। पप्पा जंहिं छोकिरनि नरीचो कई असांजी फ्रेंचाइज़ी खई आहे न हुननि अरिजीत सिंह खे बि अप्रोच कयो तूं लास्ट ॾींहं ते ॻाइण लाइ ऐं पप्पा चवनि था लॻभॻि मनी बि वियो आहे नरीचो खां ट्रक सां चढ़ंदो इहो। ऐं हिन खां पोइ जेको असां सभु कयूं था हर कोई जीअं महिनत करे हीअं न की असां 2 ॼणा महिनत कयूं 4 ॼणा न कनि हुन लाइ असां मेन अवॉर्ड रखियो एम्प्लॉय ऑफ द ईयर अवॉर्ड माना जेको 11 ॾींहं चङी तरह ध्यानु ॾेई पंहिंजी ड्यूटी निभाईंदो हुनखे एम्प्लॉय ऑफ द ईयर अवॉर्ड ऐं ॿियनि खे सभिनी खे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट। पप्पा हिकदमि प्लानिंग सां कयो हिन दफ़े असांजी 5 फ्रेंचाइज़ी वियूं आहिनि 2 साल असां 20 फ्रेंचाइज़ी टारगेट रखियो पप्पा ऐं मुंहिंजा जाम जेके इंजीनियरिंग वारा फ्रेंड्स आहिनि उन्हनि खे माना छा जॉब मिली हुई आहे पर हिन जॉइनिंग न आई आहे त इहे 11 ॾींहं हिते इंटर्नशिप कनि था ऐं हिकिड़ो दोस्त मुंहिंजो जेको योगी आहे बेंगलोर में जॉब मिली वई अथसि उहो जॉब छॾे करे हिते थो अचे असांजी कंपनी में। बाक़ी गणपति जी मूर्ति त असां वधीक ख़र्चु न कयो आहे नॉर्मल नंढी ऐं इको फ्रेंडली रखी आहे ऐं लास्ट डे ते बाक़ी सोचो असां ग्रैंड नमूने सेलिब्रेट कंदा सभु मंडप वारा मिली करे फुल टशन माना सभु सुठे नमूने असां श्रद्धा सां सभु इंजॉयमेंट करे असां विसर्जन कंदासीं। पप्पा ॾें तो बि पापा सॉरी पापा न करना पापा बेदम न करना पापा प्लीज पापा सॉरी पापा सॉरी एवरीवन आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई अगर पसंद है तो प्लीज लाइक कयो कमेंट कयो एंड शेयर कयो ऑल्सो तव्हां सभिनी खे अ वेरी वेरी हैप्पी गणेश चतुर्थी। आई रियली होप असां इहो फेस्टिवल जाम सुठे नमूने सेलिब्रेट कंदासीं एंड थोरो शांति सां थोरो प्यार सां हीअं न थिए की पंहिंजे इंजॉयमेंट जे करे ॿियनि खे तकलीफ़ थिए। हैव अ ग्रेट टाइम। ऑल्सो अञा ताईं जंहिं सब्सक्राइब न कयो आहे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण सां छा थींदो मां जंहिंमहिल बि न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक मैसेज अची वेंदो त सब्सक्राइब बटन खे प्रेस कयो पासे में घंटी दबायो त मां जंहिंमहिल बि न्यू वीडियो विझां तव्हांखे नोटिफिकेशन अचे। न्यू वीडियो जल्दी ईंदी टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल। ऑल्सो दिस फेस्टिवल सेव एनर्जी यूज ग्रीन सर्फर LED। नए भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED।